जी नाज़रीन, करमपुर मां असां चोरी जी ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर मेन बाज़ार मां नामालूम चोर सत्योमल जे दुकान जा ताला टोड़े दरवाज़ो भञी हज़ारे रुपए जो सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मां असां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर मेन बाज़ार में नामालूम चोर सत्योमल जे दुकान जा ताला टोड़े दरवाज़ो भञी हज़ारे रुपए जो सामान ऐं रोक रक़म खणी फ़रार थी विया आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मां असां अफ़सोसनाक चोरी वाक़े जी ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर मेन बाज़ार मां नामालूम चोर सत्योमल जे दुकान जे ताला टोड़े दरवाज़ो भञी हज़ारे रुपयनि जो सामान ऐं रोक रक़म खणी फ़रार थी विया आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।